रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 7 जून 2022 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। नामियारे कानूनदान, अदीब, दानिश्वर, लेखक ऐं सियासतदान रसूल बख्श पलीजे जी अॼु वरसी मल्हाई पई वञे। वरसी जी मुख्य तक़रीब जुंगशाही भरिसां थींदी। हैदराबाद में क़ौमी कारकुननि ऐं वकीलनि जी धारी आबादकारी ऐं पाणी जी खोट समेत मुख़्तलिफ़ मसइलनि ख़िलाफ़ रैली। जीअं सिंध मुहाज़ जूं पाणी खोट ख़िलाफ़ सॼी सिंध में बुख हड़तालूं। जसकम जा ज़मीन ते वालार ऐं वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। पीपी शहीद भुट्टो पारां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। मलीर में पोहरेतन जो घटि उजरत मिलण ख़िलाफ़ एहतिजाज जारी। पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जा बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। नामियारे कानूनदान, अदीब, दानिश्वर डाहे ऐं अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजे जी वरसी अवामी तहरीक पारां अॼु मल्हाई पई वञे। अॼु शाम जो 5 वॻे मुंगर ख़ान पलीजो भरिसां जुंगशाही में भरपूर नमूने सां वरसी जो जलसो मुनक़िद कयो वेंदो, जंहिंमें शाइर, अदीब, लेखक, सियासी समाजी अॻवान, वकील वॾे अंग में शिरकत कंदा। 50,000 माण्हुनि जे विहण लाइ वरसी जो पिंडाल तयारु कयो वियो आहे। ॿिए तरफ़ अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासखेली, मरकज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादर रांटो, मरकज़ी नायब सदर हुरुन निसा पलीजो, मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार ऐं ॿियनि पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त रसूल बख्श पलीजे जी वरसी तक़रीब तारीख़ी थींदी। अॻवाननि पंहिंजे बयान में इहो बि चयो आहे त कालाबाग डैम बाबति मियां मनशा जो बयान मज़मत जोॻो आहे। कालाबाग डैम खे सिंध, बलूचिस्तान ऐं पख्तूनख्वा जे अवाम बेपनाह जदोजहद वसीले ऐं सूबाई असेंबलियुनि करारदादूं पास करे मुकमिल रद्द कयो आहे। पाणी जी हथरादू खोट सबबि सिंध वीरान बणिजी वई आहे। पंजाब जा हुकुमरान चश्मा जहलम लिंक कैनाल, तोसा पंजनद ग्रेटर थल कैनाल ऐं डेमन वसीले सिंध जो पाणी ज़ोरे खणी रहिया आहिनि। ATC 1 हैदराबाद में सन केस जी ॿुधणी खां पोइ ॿाहिरि निकिरंदे क़ौमी कारकुननि ऐं वकीलनि सिंध जे बरंदड़ मसइलनि, जबरी गुमशुदगियुनि, बहरिया टाउन, DH ऐं ॿिनि रिथाउनि, धारी आबादकारी ऐं सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ GOR कॉलोनी खां वठी थधी सड़क ताईं हथनि में प्ले कार्ड खणी ऐं नारा हणी एहतिजाजी रैली कढी, जंहिंजी अॻवानी एडवोकेट नूर अहमद तुनियो, ताज जोयो, नवाज़ खान ज़ौर, सरमद मीराणी, सूर्या सिंधी, सोणी जोयो ऐं सारंग जोयो, इस्माइल नोतकाणी, महफूज़ नोतकाणी, अमीर बाग़ी, डॉक्टर नज़ीर खोखर, एडवोकेट न्याज़ जाफ़री ऐं ॿिया करे रहिया हुआ। ताज़ो खंबे गुम कयल दोस्त अली भट्टी, माजिद उगाही सां गॾु अयूब कांदड़ो, सुहेल रज़ा भट्टी, इंसाफ़ दायो, मुर्तज़ा जुणेजो, काशिफ टिगड़, पठान खान ज़ोराणी, सरवेज नुहाणी, ज़फ़र ऐं मुज़फ़र कंबराणी, अज़ीज़ कंबराणी, ज़ाहिद चन्ना, शाहिद सूमरो, फरहान नुहाणी, वज़ीर नुहाणी, अयाज़ छर, ज़फ़र चांडियो, मोहम्मद अली चांडियो, परवेज़ सरगाणी, सजाद बुरड़ो, फ़तेह अहमद खोसो, मोहन मेघवाड़, फ़कीर एजाज़ गाहो, इमदाद शाह, अरसलान शाह ऐं ॿियनि जी आज़ादी लाइ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध में गुमशुदगियुनि जो मसइलो शिदत इख़्तियार करे वियो आहे। हाणे कुझु अरसे खां वठी क़ौमी कारकुननि जे गिरफ़्तारनि खे नामनिहाद दहशतगर्द कार्रवाइनि सां ॻंढे पुरअमन सियासी कारकुननि ख़िलाफ़ रियासती दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कयो पियो वञे, जेको बर्दाश्त जोॻो न आहे। बिना देर क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। सिंध में पाणी जी खोट जो मुख्य कारण पंजाब जी ॾाढ मुड़सी ऐं दादागीरी आहे, जेका पाणी जे समूरनि ठाहुनि जी भञकड़ी कंदे सिंधू दरिया मथां ग़ैर क़ानूनी डैम ऐं कैनाल ठाहे सिंधू जे पाणी ते धाड़ा हया विया आहिनि। मथावरी बहरिया टाउन, DH ऐं ॿियनि वॾियुनि रिथाउनि ज़रिए धरती धणियुनि खे लॾाए
उन्हनि जे ज़मीननि ते कब्ज़ा करे उहे रिहाइशी स्कीमूं ठाहे सिंध अंदरि नए इसराइल ठाहिण जी साज़िश कई पई वञे। मथां वरी लखनि जे तइदाद में धारियुनि, अफ़गानियुनि, बंगालियुनि ऐं ॿिनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध अंदरि आबाद करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे, जेको असां कंहिं बि रीति बर्दाश्त न कंदासीं ऐं रियासत जे उन्हनि कुदनि अमलनि ख़िलाफ़ जदोजहद कंदा रहंदासीं। उन मौक़े ते वॾे तइदाद में क़ौमी कारकुननि शिरकत कई। सिंध जे पाणी ते पंजाब जे कब्ज़े ख़िलाफ़, बेरोज़गारी ऐं महांगाई ख़िलाफ़ जीए सिंध मुहाज़ जी शुरू कयल 24 कलाकनि वारी बुख हड़ताल पुॼाणी ते पहुती। रियाज़ चांडियो ऐलान कयो त पंजाब सिंध खे हिसे जो पाणी न ॾिनो ऐं ॿिया मसइला हल न थिया त हैदराबाद में धरणो हंयो वेंदो। कराची में जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, नवाज़ शाह भाॾाई, मुमताज़ बिरोही, पुनल जमाली, शौकत सूमरो, बरकत जमाली ऐं ॿिनि जी अॻुवाणी में कारकुननि प्रेस क्लब अॻियां 24 कलाकनि वारी बुख हड़ताल कई, जेका पुॼाणी ते पहुती। उन मौक़े ते रियाज़ अली चांडियो ख़िताब कंदे चयो त सिंध बुख बदहाली नाइंसाफ़ी खे मुसलसल मुंहुं ॾेई रही आहे। 91 जो पाणी ठाह आहे, पर उन ते का बि वफ़ाक़ी हुकूमत अमल नथी करे, जंहिं सबबि सिंध मुसलसल पाणी जी हथरादू खोड़ सबबि मुआशी ऐं माहौलियाती तबाही खे मुंहुं ॾेई रही आहे। हुन चयो त सिंध जे ज़मीननि ते वालार वारनि मनसूबनि ख़िलाफ़ अवामी जदोजहद खे ॿीहर मुनज़म करे रहिया आहियूं। ज़ुल्म जी इंतिहा इहा आहे त लातादाद मेगा रिहाइशी मनसूबनि खे लखें एकड़ ज़मीन ॾेई जबल, ॿेला, नदियूं, बरसाती नाला ऐं मक़ामी आबादियूं ख़तमु करे सिंध जी डेमोग्राफी ऐं माहौलियाती बर्बादी जो सामान तयारु कयो वियो आहे। असां सिंध जे पाणी ते पंजाब जे कब्ज़े ऐं ॿिनि मसइलनि ख़िलाफ़ 26 जून आचर ॾींहुं हैदराबाद बाईपास ते धरणो हणंदासीं। बुख हड़ताली कैंप ते सिंध दोस्त लाइर फोरम जे जहांगीर राहू जो, मलीर बार जे सदर अब्दुर्राज़ाक सोलंकी, सीनियर कानूनदान ग़ुलाम शाह, उर्दू ॻाल्हाईंदड़ कानूनदान नाहिद अफ़ज़ल ख़ान, जुमन पंवर ऐं ॿियनि कानूनदाननि पहुची कारकुननि खे जूस पीआरे बुख हड़ताल ख़तमु कराई। मोरे में इरफान डाहिरी, इबरार मेमण, दानिश मेमण, वकार कलहड़ो, ग़ुलाम रसूल चौहान, अहमद बख्श बुरड़ो, दानिश कोरीजो, सदाम कोराई, ऊन मेमण ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। रते देरे में पिणु बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई, जंहिंजी अॻुवाणी आलम पनाह, अयाज़ बुलेदी, वफ़ा ज़मान जूयो, शाहनवाज़ शेख, सरफराज़ अरबाणी, बिलावल जलबाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। टंडे मोहम्मद ख़ान में ज़िले अॻुवान ज़ाहिद जसकाणी, असगर नूनारी, अयूब कोरेजो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में बुख हड़ताल कई वई। सिंधी वसंदियुनि ते वालार ऐं वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ जस्कम जा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा, रैलियूं कढी धरणा पिणु हंया विया। लाड़काणे में जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी, मरकज़ी अॻुवान मोमिन समो, जसाफ़ अॻुवान अशरफ कलहड़ो, जस्कम ज़िले सदर अज़ीज़ुर रहमान शेख, कादर सिंधी, असगर कोराई, अयाज़ कोराई, फराज़ खुआवड़, अला बख्श चांडियो, शाहिद लांघा ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी धरणो हणी पुतले खे बाहि ॾेई साड़ियो वियो, जॾहिं त कारकुन पाण खे ज़ंजीरनि में जकड़े रैली में शरीक थिया। उन मौक़े ते जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी ख़िताब कंदे चयो त 6 जून सिंध लाइ कारो ॾींहुं आहे, जंहिं ॾिहाड़े ते सिंधियुनि जे लखें मज़लूम माण्हुनि कब्ज़नि ख़िलाफ़ पुरमन एहतिजाज कयो, पर सिंध हुकूमत लैंड माफ़िया जी विंगार वहंदे पुरमन एहतिजाज कंदड़ धरतीअ वासियुनि मथां आंसू गैस ऐं गोलियूं वसायूं, जंहिं बाद मूं समेत सवें क़ौमी कारकुननि खे बेगुनाह गिरफ़्तार करे अखियुनि ते कारियूं पटियूं ॿधी 3 ॾींहंनि ताईं मुसलसल तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं सिंध सां इश्क जे ॾोह ऐं सिंध जी मालिकी करण जे ॾोह में कूड़ा केस दाख़िल करे जेलनि में क़ैद कयो वियो, जेका सज़ा असांखे सिंध सां इश्क जे करे क़बूल आहे। अहिड़ा हरबा पुरमन जदोजहद खां रोके नथा सघनि। हुन चयो त वसंदियुनि ते वालार सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे, जंहिंमें असां PP खे बराबरि जो शरीक सम्झूं था। सिंध हिन वक़्तु ॾुखे दौर मां गुज़री रही आहे, उन करे सिंधी माण्हुनि खे गॾिजणो पवंदो। जल्द कराची में लखें माण्हू गॾु करे सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाज करे सॼी दुनिया खे ॿुधाईंदासीं त सिंध जा वारिस असीं आहियूं, असीं सिंध जे हक़नि लाइ मैदान में निकितल आहियूं।
जंहिं राह में शहीद बशीर ख़ान कुरैशी मक़सूद कुरैशी ॿिनि खे शहीद कयो वियो। मतां कंहिंखे भुल हुजे त असां डिॼी सिंध जे हक़नि वारी जदोजहद तां हटंदासीं। असां सिंध वासियुनि खे अपील था करियूं त सिंध जे हक़नि ख़ातिर असांजो साथ ॾियनि। हुन चयो त सिंध में पाणी जी खोट आहे, पर सिंधू दरिया ते कब्ज़ो करे उन मां कैनाल कढी पाणी चोरी कयो पियो वञे, जंहिं अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। असां सिंध जे आबादकारनि हारियुनि समेत समूरियुनि धुरियुनि खे पाणी मसइले ते गॾिजी आवाज़ उथारण जी ज़रूरत आहे। ॿिए पासे मटियारी में जिस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, ज़िले सदर रशीद ॾेथो, अयाज़ मेमणी ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में हाशिम माटी, हनान अब्बासी, दादू में नियाज़ चना, अयाज़ जमाली, टंडे मोहम्मद ख़ान में ज़हूर हालेपोटो, ज़ुहैब जमाली, खैरपुर में खुरम मैसर, अल्ताफ़ चना, बाकराणी में अल्लाह बख्श चांडियो, सफ़र चांडियो, डोकरी में रुक सिंधी, इरफान भंड, रतो देरो में आसिफ ओढो ऐं रोशन जोयो जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हंया विया। ॿिए पासे घोटकी, कशमोर, बाकराणी, सन, सकरंड, खोड़ा, कच्ची पुल, न्यू सईदाबाद, मेहरापुर ऐं दौड़ में पिणु जस्कम कारकुननि एहतिजाजी रैलियूं कढियूं। पीपीए शहीद भुट्टो पारां मुल्क में महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में इरशाद ख़ासकेली, सैयद हसनैन शाह, महबूब सियाल, रजब ख़ासकेली, शिराज पतूजो, सैयद असद शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। लाड़काणे में पिणु मेहराब अली भुट्टो, मोहम्मद सालेह, लियाकत उमराणी, अब्दुल सत्तार जागिराणी, शाहनवाज़ थहीम, ठट्टो में चांदी खान बिरोही, करीमदाद रिंद, लाला सागर शेख, जुल्फ़कार बिरोही, कंडियारो में रहीम बख्श खोसो, नज़ीर सोलंगी, ज़फ़र खोसो, उमर दराज़ क़ाइम ख़ानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त IMF जा ग़ुलाम हर रोज़ तेल जूं क़ीमतूं वधाए रहिया आहिनि, जंहिं सबबि मुल्क में महांगाई चोट चढ़ियल आहे। माण्हू ॿिनि वेलण जी मानी लाइ मजबूर आहिनि। हुननि चयो त करप्ट हुकुमराननि मुल्क जी मईशत खे तबाही जे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त मुल्क मां महांगाई ख़तमु करे सिंध जे ग़रीब अवाम खे पाणी ॾियारियो वञे। पाणी जी खोट ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि ऐं आबादकारनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु हलंदड़ आहिनि। बदीन ज़िले में कोटड़ी बिराज सां लाॻापियल वाहन ऐं शाखनि में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ बदीन ज़िलो बचायो तहरीक जे सॾ ते हारियुनि आबादकारनि सियासी समाजी अॻवाननि तरफ़ां हैदराबाद जे लिबर्टी चौक खां रैली कढी सेडा ऑफिस हैदराबाद अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। शामधारे सेडा चेयरमैन बासित सुमरो पहुची फुलेली कैनाल में पाणी ॾियण ऐं ॿिनि ॾींहंनि में गैर क़ानूनी दिका ऐं वाटर बंदि कराइण जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। ॻाल्हियुनि खां अॻु में लॻल धरणे में शामिल आबादगार अॻवाननि मीर नूर अहमद टालपुर, हनीफ़ निज़ामाणी, अयूब लगारी, एडवोकेट मोहम्मद हसन लगारी, साफ़ी नेमत खोड़ो, ख़ुदारिनो शाह, परवेज़ आराई, सिंध हारी कमेटी जो अॻवान समर जतोई, मूसा लिगारी, एडवोकेट ज़ुल्फ़कार थेबो, वहीद मुराद शाल ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सेडा ऐं आबपाशी खाते जी नाअहली जे करे हिन वक़्तु बदीन ज़िलो ऋणपट में तब्दील थी वियो आहे, जिते हिन साल सारियुनि जी पोखाई न थी सघी आहे, न वरी भाॼियूं ऐं ॿिया फसल पोखिजी सघिया आहिनि। बदीन ज़िले जो पाणी बंदि करे बदीन खे कंगाल कयो वियो आहे। हुन चयो त बदीन जे हिसे जो पाणी मुंड जे आबादकारनि खे विकिरो कयो पियो वञे। फुलेली कैनाल ते ॿधल शाखनि में पाणी न आहे। ज़रख़ेज़ ज़मीनूं बंजर बणियल आहिनि। शाखनि ऐं वाहन जा मुंहं टोड़े रिश्वत एवज़ पाणी ॾिनो वञे थो। पाणी जी मुनसिफ़ाणी विरछ न थियण करे पुछड़ी जा आबादकार सख़्त परेशान आहिनि। हुननि मुतालबो कयो त सीडा खे ख़त्म करे MD सीडा खे गिरफ़्तार कयो वञे। फुलेली कैनाल सीडा खां वापसि वरितो वञे। फुलेली कैनाल ते क़ाइमु कयल गैर क़ानूनी दिका ख़त्म कया वञनि। मीरो ख़ान वेझो वारह बिराज में ज़रई पाणी जी मुसलसल खोट ख़िलाफ़ आबादकारनि ऐं हारियुनि मासूम ॿारनि समेत ग़ुलाम नबी ख़ासकेली, अली मुराद बिरोही, हुज़ूर बख़्श मगसी, एहसान चांडियो, शौकत मुगैरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी धरणो हंयो। आबादकारनि मुतालबो कयो त असांखे फ़ौरी तौरु पाणी फ़राहम कयो वञे। शहदादपुर में पिणु पाणी खोट ख़िलाफ़ आबादकार सरापा एहतिजाज बणियल रहिया।
सिंध पाक तहरीक जे अॻुवाण शाहजहां जुणेजे जी अॻुवाणी में कारकुननि ऐं आबादगारनि टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरो आणी 7 कलाक नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शाहजहां जुणेजो, आज़म बंबरो, कादर बख़्श, लाल मोहम्मद बलोच ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त आपाशी अमलदार पाणी जी हथरादो खोट पैदा करे निंढनि आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम करे रहिया आहिनि। पाणी न हुजण करे पोखियल फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि। हुननि चिताव ॾिनो त पाणी न ॾिनो वियो त असां नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं। नव दुंबालो वेझो ॻोठ जियो ख़ान नुहाणी जी रहवासण 13 वरहनि जी मासूम निगरी अगवा बाद आज़ाद थी प्रेस क्लब नव दुंबालो पहुची वई। जंहिं नव दुंबालो प्रेस क्लब ते साफ़िन अॻियां दाहींदे चयो त मूंखे 5 बासर जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो, जॾहिं त SHO डिग्री जे काविशनि सां 3 ॾींहंनि बाद मूंखे बाज़ियाब करायो वियो आहे ऐं मूंखे पंहिंजे माइटनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त हाणे वरी बासर मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त बासरनि मूंखे अगवा करे लगातार ॾाढाई जो निशानो बणाए हिरासा कयो ऐं मुंहिंजो वीडियोज़ पिणु रिकॉर्ड कयो वियो। छोकिरी जे भाउ ऐं ससोट ॿुधायो त असांजी मासूम 13 वरनि जी न्याणी खे बासरनि हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो हो। असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। मेवाड़ में पुलिस पारां घरनि में घिड़ी औरत समेत 3 ॼणनि खे खंभे गुम करण वारे वाक़े ख़िलाफ़ मर्दनि ऐं औरतनि वहीद खोसो, नवीद, ज़ेबा, अफ़शां, ज़ीनत खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इंडस हाईवे ते धरणो हयो। मुज़ाहिरीन चयो त ज़रदारियुनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो अदालत में केस बि हलंदड़ आहे, पर मेहड़ पुलिस विंगार वहंदे असांजे घरनि ते चढ़ाई करे औरतनि ते तशदुद कयो। जंहिं बाद महताब गाॾही, कोमल खोसो ऐं भुटो गाॾही खे खंभे गुम करे छॾियो आहे। हुननि वधीक चयो त खंभे गुम कयल महताब, कोमल ऐं भुटो असांजा अज़ीज़ आहिनि। हुननि घुर कई त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कई वञे। मलीर में पोहरियत मज़दूरी जी रक़म न वधाइण ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। काल्ह बि पोहरियतनि कमु छॾ हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे गोदामनि अॻियां धरणो हयो। धरणे जी अॻुवाणी लालू लेगारी, हाजी बरकत मस्तूरी, सदर लेगारी, अब्दुर्रहीम बुरड़ो, नवीद सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। धरणे में शरीक पोहरियतनि सहाफ़ियुनि आॾो दाहींदे चयो त असां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां गोदामनि में मज़दूरी करे रहिया आहियूं। असांखे मज़दूरी जो सही हक़ अदा न पियो कयो वञे। जेसिताईं मज़दूरी जो मुनासिब अघु न ॾिनो वेंदो तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो। मीरपुर माथिले भरिसां ज़हरीली मच्छी खाइण सबबि 2 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त 6 ॼणा बेहोश थी विया। ॻोठ घरियो महर में ज़हरीली मच्छी खाइण सबबि 3 औरतुनि, 2 ॿारनि समेत 8 ॼणा अली मोहम्मद महर, ख़ान मोहम्मद महर ऐं फरमान महर बेहोश थी विया, जॾहिं त अहसान अली महर मौक़े ते फ़ौत थी वियो। अली मोहम्मद महर जी हालत गणती जोगी हुअण करे खेसि रहीम यार ख़ान नियो पियो वियो त हुन रस्ते में ई दम ॾेई छॾियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।